नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर नाथन शाह में ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर नाथन शाह में औरत जे घर भातियुनि समेत तालका अस्पताल जे डॉक्टरनि जी ज़्यादतियुनि एहतजाज डॉक्टरनि ते बदसलूकी जा इल्ज़ाम। खैरपुर नाथन शाह जे नाथन शाह मोहल्ले में मसामात भगल भट्टी नौजवान पुट जहांगीर हयात भट्टी ऐं संदसि न्याणी करण हयात नेशनल प्रेस क्लब पहुची तालका अस्पताल जे डॉक्टरनि खिलाफ़ एहतजाज कयो। पुट ऐं धीउ सां गॾु मसामात भगल भट्टी ॿुधाईंदे त खेनि अखियुनि में सूर ऐं ख़ारिश थी इलाज ख़ातिर तालका अस्पताल शाह वियसि, जिते डॉक्टरनि मूं सां बद इख़लाक़ी कई है, गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइनि, मुंहिंजे पुट जहांगीर खे कछण जी कोशिश कई है। डॉक्टरनि मच्छर जी कुर्सी तां उथी असांखे गार गंद कंदे ॿाहिरि कढी धिका ॾिना। अस्पताल अमले खे घुराए पुट खे वारनि खां हीलियो वियो। मूं औरत मरीज़ खे ज़बरदस्ती धिका ॾेई तज़लील कंदे अस्पताल मां ॿाहिरि कढियो वियो। मां वस वारनि सां इंसाफ़ जी अपील कयां थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।